ख़बर आहे कंदकोट खां धाड़ेलनि पारां अगवा कयल पीउ पुट जी आज़ादी लाइ 50 लाख रुपया भूंग तलब कयो वियो आहे। साजन ऐं संदसि पुट रियाज़ बेलकाणी खे हिकु ॾींहुं अॻु अगवा कयो वियो हो। अव्हां खे अपडेट कयूं कंदकोट खां धाड़ेलनि पारां अगवा कयल पीउ पुट जी आज़ादी लाइ 50 लाख रुपया भूंग तलब कयो वियो आहे। साजन ऐं संदसि पुट रियाज़ बेलकाणी खे हिकु ॾींहुं अॻु अगवा कयो वियो हो। धाड़ेलनि जो मुगविन जे वारसनि खे फोन आयो। मुगविन जी आज़ादी लाइ 50 लाख रुपया घुरिया विया आहिनि। धाड़ेलनि पारां 5 ॾींहं अॻु भूंग जी रक़म न मिलण जी सूरत में मुगविन खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद आहे रशीद सुमरो जी। रशीद, तफ़सील ॾिजो। अॼु बिल्कुल बी सेक्शन थाणे जी हद मां साजन ऐं जेको आहे पुट रियाज़ बालकाणी खे गुज़रियल ॾींहुं जेको आहे ॾोहारीनि अगवा कयो हुयो, जंहिंजो जेको आहे धाड़ेलनि पारां वारसनि खे फोन करे 50 लाख भुंग तलब कयो आहे। जॾहिं त वारसनि जेको आहे धाड़ेलनि खे ठुप जवाबु ॾेई छॾियो आहे त असां तव्हांखे भुंग तलब न ॾींदासीं ऐं असां तव्हांखे सुञाणूं था तव्हां किथे वेठा आहियो। असांजे माण्हुनि खे मारे छॾो, असां वटि ना पैसा आहिनि ना ई तव्हांखे असां पैसा ॾींदासीं। अगरि तव्हां असांजा 2 माण्हू मारिया त असां तव्हांजा 4 मारींदासीं ऐं असां भुंग न ॾींदासीं ऐं तव्हांखे इहो वार्निंग ॾियूं था त सुबुह ताईं असांजा जेके इहे अगवा करिया इन्हनि खे वापसि करायो। ॿिए तरफ़ अगरि पुलिस जी ॻाल्हि कई वञे त पुलिस जो बि जेको आहे ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन हले थो। जॾहिं त अगवा जूं वारदातूं जेके आहिनि ॾींहों ॾींहुं उहे बि वधंदियूं पियूं वञनि। गुज़रियल ॾींहुं इहे 2 जेके बालकाणी इन्हनि खे अगवा कयो वियो ऐं उनखां अलावा शाम जो अलिशा जेकी चना छोकिरी हुई उनखे बि अगवा कयो। अगवा जूं वारदातूं वधंदियूं पियूं वञनि। ज़िले में ऐं शहरवासियुनि में जेको आहे ख़ौफ़ जी लहर जेकी आहे उहा छायल आहे। जॾहिं त शहरनि जो इहो ई मुतालबो आहे त हिते रेंजर्स ऐं फौज खां ऑपरेशन कराए शहर जो अमन अमान बहाल करायो वञे।